अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ आहियां सायरा सुमरो। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, साहिवाल, मियांवाली, मुज़फ्फरगढ़ ऐं हरीपुर में वोटिंग 2792 पोलिंग स्टेशननि में 408 इंतिहाई हसास करार। पंजाब में 20,000 एहलकार मुक़रर। पुलिस खे फ़ौज ऐं रेंजर्स जी मदद हासिल। हथियारनि जी निमाइश ते पाबंदी। पाकिस्तान ऐं यूरोपीय यूनियन विच में ब्रसेल्स में स्ट्रेटेजिक ॻाल्हियूं। यूरोपीय नुमाइंदे ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार पारां गॾियल तौर सदारत। पाक यूरोपीय यूनियन लाॻापनि जे समूरनि पासनि जो जाइज़ो। मुस्तक़िल शराकतदार खे मज़बूत बनाइण जे अज़म जो इज़हार। शेदादपुर वेझो हादसे में ज़ख़्मी थियल मेहरान टीवी रुंडो जो रिपोर्टर पा फौत। ज़ख़्मी रिटायर्ड फ़ौजी अशरफ रिंद हैदराबाद जे हिस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। 4 ॾींहं शाहपुर चौक रोड ते अणॼातल गाॾी जे टक्कर में अशरफ रिंद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ।